अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नवाबशाह में फिल्टर प्लांट नाकाम, शहरी पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम। 1 अरब रुपयनि जी लागत सां तामीर थियल फिल्टर प्लांट केतिरनि ई सालनि खां बेलाभ बणियल। नवाबशाह जे शहरियुनि खे साफ़ पाणी मुहैया करण लाइ लॻायल फिल्टर प्लांट गैर फ़ाल बणियल, जंहिं सबबि हिंगवार कॉलोनी, मनोआबाद, गुलाम रसूल शाह कॉलोनी, अज़ीम कॉलोनी, दौलत कॉलोनी, बुडल शाह कॉलोनी, गरीबाबाद ऐं मुख़्तलिफ़ हंधनि जा माण्हू परेशानीअ खे मुंहुं ॾियण ते मजबूर। उन मौक़े ते समाजी अॻवान गुलाम मुस्तफ़ा बुगियो, खान दाऊदी, शुएब मल्ला, कारी असद बिरोही, अमानुल्लाह, समो गुलशेर दाऊदी, इरफान बुगियो, जावेद अरसलान ऐं ॿियनि चयो त हिन बीठल फिल्टर प्लांट खे हलाइण महकमा पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जी ज़िम्मेवारी आहे। गुलाम मुस्तफ़ा बुगियो चयो त असां हिते थरियुनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असां केतिरा किलोमीटर पंधु करे बेराड़ीअ जे इलाइक़नि मां हैंड पंप ज़रिए साफ़ पाणी भरण था अचूं। असां केतिरा ई भेरा DC ऐं MPS खे चयो आहे, पर का बि वावर नाहे कई वई, जंहिं ते हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो आहे त जल्द फिल्टर प्लांट खे हलायो वञे। मुंहिंजो घर आहे VIP रोड भगवान कॉलोनी में। असां हिते तव्हांजे साम्हूं नलकनि तां रोज़ानो पाणी पीअण जो था भरण अचूं, छाजे करे जो असांजो जेको ज़मीन जो पाणी आहे उहो एतिरो खारो थी चुको आहे, एतिरो ख़राबु थी चुको आहे। उन जे कारण जेकॾहिं असां मुंहुं था धोऊं था, असांजूं अखियूं खुलनि थियूं, न लटो कपिड़ो धुपे थो, न असां विझी सघूं था। उन सां गॾोगॾु असांजो जेको वॉटर सप्लाई जो पाणी ॿिनि जॻहियुनि तां ईंदड़ आहे, जेको फिल्टर प्लांट चवनि था ब्रांच वारो, उहो कॾहिं पाणी असां अचे नथो, ऐं जेकॾहिं अचे थो त उहो फिल्टर थियल कोन हूंदो आहे, तंहिं करे उनखे असां न पीअंदा न आहियूं। वरी जेको गजरावा जो पाणी अचे थो उन में मिक्स थी थो अचे, गटर जो पाणी बि कॾहिं कॾहिं अचे थो, उहो एतिरो मेरो हूंदो आहे जो असां उनखे सवाइ विझण ऐं ॿियनि कमनि जे धोअण जे इस्तेमालु था करे सघूं। हालत इहा आहे, असां जेकॾहिं मिलियासीं वञी हद जे MPA साहब जे तारिक मसूदारे साहब खे रिक्वेस्ट कई, सर असांखे इशू आहे, पर अञा ताईं उन ते कंप्लेंट्स कोन थी सघी आहे। गॾोगॾु असां डिप्टी कमिश्नर साहब सां राब्तो कयोसीं, डिप्टी कमिश्नर बि असांखे तसली ॾिनी त बाबा असां हिते एक्सप्रेस लाइन हणायूं था, अनक़रीब तव्हांजो मसइलो हल थींदो। पर हालत इहा आहे जो असां अञा ताईं पाणीअ खां वांझियल आहियूं, ऐं असांजो एरियो जेको आहे उन मंझि असांजो घटि में 10-12 कॉलोनीज़ आहिनि, जंहिंमें तमामु वॾी हिकिड़ी गुथियल आबादी आहे, UC 1, 2, 3, ऐं इहे तक़रीबन जेकॾहिं वोटर जेको 60,000 वोटर जेके हिते रहंदड़ आहिनि, ऐं आबादी तमामु हद खां वधीक आहे। पर हालत इहा आहे त जेके असांजा अख्तर सगोरा आहिनि, जेके पब्लिक हेल्थ वारनि खे चऊं था, असांखे पंहिंजे टाइम टेबल जी बि ख़बर आहे त पाणी आख़िर अचे केॾी महिल थो। हालत इहा आहे जो असां ॼण को हुजूं थर में रहंदा हुजूं, जो एॾी सारी दुनिया तरक़ी करे वई, अलाए छा थी। हिनजी क्लेम इहा आहे गवर्नमेंट जी त बाबा असां हिते तमामु वॾो बंदोबस्तु कयो आहे, एशिया जो वॾे में वॾो फिल्टर प्लांट तव्हांजे शहर में लॻायो अथऊं। हालत इहा त वॾे में वॾे प्लांट में हिकिड़ो गिलास पाणी जो असांखे नसीबु नथो थिए पियो, ऐं असां तव्हांजे साम्हूं हिन नलकनि तां पंहिंजा कमकार सीड़ाए, मोटरसाइकिल ते पेट्रोल भराए 2 माण्हू सीड़ी ते अचूं था, ऐं रोज़ानो जी बुनियादनि ते असां पंहिंजे घर जो जेको पाणी चांहि ठाहिण जे लाइ हुजे, या पीअण जे लाइ हुजे, या खाधे पीते जे लाइ हुजे, असां हितां भरियूं था पिया। तमामु घणी तकलीफ़ असां अपील था कयूं। असांजी हद जो जेको MNA साहब आहे, मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, त ख़ुदा असांजे मथां रहम कयो वञे, असां पंहिंजे ऑफिसरनि खे थोरो कंट्रोल कयो, हुननि खां इहे शयूं पुछा कयो, सभु OK जी रिपोर्ट था छॾनि। पब्लिक हेल्थ वारनि खे चवंदा चवंदा, म्यूनसिपलिटी जो मसइलो म्यूनसिपलिटी खे चवंदा बाबा इहो मसइलो अथव। पब्लिक हेल्थ जो अवाम जेको आहे उन में पई थी लोड़े, ऐं हालत इहा आहे जो जॾहिं गर्मी ईंदी आहे त राति जो पाणी थो अचे। हाणे 2 बजे राति जो जेकॾहिं पाणी अची वञे त असां उनखे कीअं भरियूं? जेकॾहिं हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे, उनखे पंहिंजो घर हलाइणो आहे, ऐं जेकॾहिं घर पहुचे थो खंडु वठणी आहे, पती वठणी आहे, गॾोगॾु उनखे इहा बि ख़बर आहे त मुंहिंजे घर में पाणी न आहे। तमामु हिकिड़ी वॾी परेशानी आहे। असां अपील था कयूं, असां पंहिंजे वाहिदार हुकूमत सिंध खां सैयद मुराद अली शाह साहब, असांजो MNA साईं आसिफ अली ज़रदारी साहब, माशाअल्लाह साईं जो वॾो नालो आहे, पर असांजी हालत इहा त असां जेके पूरो शहर माना असां हिन नलकनि ते अचूं था, हिन नलके जो पाणी बि एतिरो को सुठो कोन्हे जंहिंखे असां मयार खे सम्झो, सिर्फ़ु मजबूरीअ में असां अचूं था पिया, जो भई ॿियो को हल कोन्हे। जेकॾहिं असां चांहि ठाहियूं त हुन पाणी में चांहि नथी थिए, भाॼी बि नथी पचे, मजबूर न थिए थो। असां असांखे अपील था कयूं सिंध गवर्नमेंट खां त महिरबानी करे इन्हनि प्लांट्स खे फंक्शन कयो वञे, ऐं इन्हनि खे 24 कलाक ऑन कयो वञे। घटि में घटि असां जेको आहे पीअण जो जेको पाणी असांखे दस्तियाब थिए। महिरबानी। छा जे लाइ पाणी भरण आया आहियूं। अच्छा, छो पाणी सही न आहे? पाणी सही न आहे। अच्छा, असां VIP रोड खां आया आहियूं पाणी भरण लाइ। हाणे तव्हां हिन ॻाल्हि खे ॾिसो त जेके बि नंढा एरिया आहिनि, हिननि में पाणी आहे ई कान। जेके बि अगरि सोसाइटी खे वठंदो, या गुलाम शाह कॉलोनी खे वठंदो, या इन खां परते वेंदो, उते पाणी आहे, उते पाणी तव्हांखे मिलंदो। ऐं बाइका ते एॾो प्रेशर खां पाणी आहे जो भले तव्हां मोटर हलायो न हलायो, पाणी मथे ताईं वेंदो। ऐं हिते जेके लोकल एरिया आहिनि, हिननि में पाणी ई न आहे, माना हिते को माण्हू ई कोन्हे, माण्हू त आहे ई कोन्हे। माना हिते माना हीअ जेके माण्हू रहनि था, ईअं गुज़रियल आहिनि। तव्हांखे कहिड़ियूं हिते माना ईअं सम्झो त असां जेके माण्हू न, माना माण्हू आहियूं ई न।
तव्हां भला जेकी शिकायत कई आहे शिकायत कंहिंखे कयूं अवल त कंहिं माण्हू खां जेको चङो माण्हू आहे उन ताईं असांखे केरु पहुचणी पवंदो पहिरीं ॻाल्हि त असां कंहिंखे ॿुधायूं उहो दिलि जो सूर दिलि में बसि हाणे पाणी तव्हांखे ख़बर आहे मेन ज़रूरत पाणी आहे पाणीअ खां सवाइ माण्हू ईअं आहे अंधे अॻियां रबाब वॼाइणो हाणे तव्हांखे असां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं हीअ पाणी अॼु हिनमहिल सुबुह खां असां माना हिकिड़ो माण्हू सीड़जे तॾहिं वञी उहो पाणी भरे करे हे हो खबर रद पचाते घर वञूं त घर वारा हवा पाणी कोन्हे हाणे उन्हनि खे असां कहिड़ो जवाबु ॾींदो असां अवल कमायूं या असां तव्हां लाइ पाणी भरे अचूं हवा हू चवंदा भाउ कमायो न कमायो पाणी त लाज़मी खपे हाणे पाणी आहे कोन पाणी हितां आहे साम्हूं असां नलकनि था पाणी भरणु आया आहियूं सो बि माना इहा पकंदा आहे त सुठो आहे छा आहे बाबा इहो ई आहे जेको आहे इहो ई आहे असां हिते जॾहिं घर ॾे था वञूं घर ॾे असां अञा बि परेशान आहियूं छो जो हू असां घर वारा असांखे था चवनि भाऊ पाणी तव्हां छो न भरे आया आहियो हवा पाणी बाबा इहो ई अथव हवा पाणी में हीअ शिकायत आहे पेट में सूर आहे राति जो असां उन ॿारनि खे राति जो अगरि पेट में ॿार खे सूर पए त पोइ असां काॾे खणी वञूं सिविल जूं हालतूं तव्हां पाण ॾिसो था सिविल में आहे छा सिविल में रुगो नाले में बाबा हेॾी बजट अचे थी बजट केर बि पुछा करण वारो कोई कोन्हे सुबुह खां बीठा आहियूं लाइन में अच्छा हा जेसि ताईं सभु हिकिड़ो थी पए सभु लाइन में बीठा आहियूं सुबुह खां आया आहियूं साईं माण्हू कमाए पाणी पए घर वञो अब पाणी कोन्हे को हाणे केॾां वञूं पाणी भरियूं या कमायूं पाणी पीअंदासीं त हलंदासीं अॻिते कमाईंदासीं त हलंदासीं माना ॿई मुआशी असांजी ज़रूरतूं आहिनि न माना ॿिन्हिनि में हिकिड़े पासे खे माण्हू पकिड़े न हाणे इहो त हुकूमत करे सघे नी आम इंसान त कोन थो करे सघे इहो हुकूमत जी इंतिजाम आहे महिरबानी करे असांजे पाणी जो मसइलो हल करे वञे असां पाणी भरण लाइ ॾाढा परेशान आहियूं किथां खां अचूं असां दौलत चाली मां अचां थो पाणी भरण हाणे मां मज़दूर माण्हू 400 रुपया मां चिंची जो किरायो भरियां मुंहिंजी 400 रुपया ॾियारी आहे कोन हाणे मां छा कयां मां पाणी भरियां पाणी जा रिक्शा में किरायो ॾियां या मां खावां छा कयां मां महिरबानी करे इहो मुंहिंजो मसइलो हल कयो वञे तव्हां करे शिकायत कई आहे शिकायत के कयो हाणे थींदो ई कोन ख़बर आहे शिकायत के कयो जंहिं ॾे वञ उहो चयो त असां वटि टाइम न आहे असां ईअं चयो आहे ईअं तव्हांजो प्रोसीजर हले पियो ईअं पियो थिए ईअं पियो थिए बसि ईअं धिकार ॾेई हले था वञनि सोसाइटी में वञे उते 24 कलाक पाणी आहे अब तव्हां वटि पाणी आहे हवा पाणी आहे अब तव्हां ॾे असांजे छो न आहे असां वटि माण्हू आहिनि ई कोन असांजा ढोर आहिनि यार आप कहाँ से आए हो नहीं है इधर से आए हैं बनोरा से दूर से क्या मसला है पानी नहीं आ रहा पानी नहीं आ रहा हमारे पास पानी है ही नहीं है दूर से आना पड़ता है भरना पड़ता है परेशानी बहुत है काम पे जाते हैं काम के बाद फिर पानी आके भरते हैं मसला क्या करें गरीब आदमी है क्या पानी भरने आए वाटर सप्लाई का पानी आ रहा नहीं है कड़वा है आता तो फिर भी थोड़ा आता है क्या करें इतनी दूर सुबह काम पे जाते हैं शाम को काम पे से आके पानी भरना है लग जाता है सारा दिन ऐसे गुजर जाता है क्या करें दिन में कितनी बार पानी भरते हैं 3-4 बार तो भर के ले जाते हैं दिन में पानी उधर गलियों में तो आता नहीं है वाटर सप्लाई का उधर तो आता नहीं है लाइन लगी है नहीं है लाइन पहुँची नहीं उधर तक जल का पानी तो आ रहा है जल का पानी खा रहा है खराब है खा रहा है चाय नहीं बनती है फट जाती है इसलिए तो दूर से भरना आता है लाइन सारी है खराब लगी पड़ी वाटर सप्लाई खत्म हो गई है ये जब कटर से डले थे ना उन्होंने खत्म कर दी काट दी शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।